बेवफा आही बेकदुरा तो कदुर कोन कयो। हनीफ चे चनियो सूर ॾेई साड़ियो अथई। ही दोड़ो जंहिंजो मूं चयो मुंहिंजो प्यारो भाउ सॾियल आहे अदा हनीफ चानियो ऐं वधीक ख़ासि फरमाइश आहे ॻोठ भाॾासिरी खां इब्राहिम चानियो, ॻोठ मोहम्मद हसन मरी खां फरमाइश आहे तालिब हुसैन चानियो, इब्राहिम चानियो, सदाम हुसैन चानियो, अमीर अली चानियो, एजाज़ चानियो, अली हसन चानियो, उस्ताद अलादाद मरी ऐं वधीक फरमाइश आहे मोहम्मद हनीफ जो कमदार मुमायो कोली कराची खां फरमाइश आहे नवाज़ अली चानियो, उस्ताद गबोल समद गबोल ऐं मीरपुर खास खां फरमाइश आहे रेस असद मरी वली बुरगड़ी रिज़वान पंवर उन फरमाइश आशिक छा थो चए शहजाद चांडिया। सजन तू बेवफा आही असी ज़ाती सुञाणियूं था। सजन तू बेवफा आही असी ज़ाती सुञाणियूं था। बुनियादी माण्हू तू नाही, बुनियादी माण्हू तू नाही, असी सभु कुझु ॼाणियूं था। सजन तू बेवफा आही असी ज़ाती सुञाणियूं था। सजन तू बेवफा आही असी ज़ाती सुञाणियूं था। बुनियादी माण्हू तू नाही, बुनियादी माण्हू तू नाही, असी सभु कुझु ॼाणियूं था। सजन तू बेवफा आही असी ज़ाती सुञाणियूं था। सजन तू बेवफा आही असी ज़ाती सुञाणियूं था। जो दुनिया में को कदुर नाहे, माण्हू मटिजी वेंदा आहिनि इहो त सोचो बि नाहे। हिते दोस्तनि यारनि जो दुनिया में को कदुर नाहे, माण्हू मटिजी वेंदा आहिनि इहो त सोचो बि नाहे, इहो त सोचो बि नाहे। असां तोखे चङो सम्झो विसारण बि त ॼाणियूं था। सजन तूं बेवफा आही असी ज़ाती सुञाणियूं था। सोना कराई मुइज़त आहे, तोखे उन ॻाल्हि जो जानी टके जो को कदुर नाहे। तुंहिंजी हर जाइ ते सोना कराई मुइज़त आहे, तोखे उन ॻाल्हि जो जानी टके जो को कदुर नाहे, टके जो को कदुर नाहे। मगर पोइ बि ज़माने खां असां वधि तोखे भायूं था। सजन तूं बेवफा आही असी ज़ाती सुञाणियूं था। जानी आशिक अयां भी नारियार मिसरा में छा थो लिखे। चमेल याज़ तो चानियो तोखे केॾो त चाहियोसीं, तूं त मामूली माण्हू हुए तोखे अॻिते त आंदोसीं। चमेल याज़ तो
चानियो तोखे केॾो त चाहियोसे, तू त मामूली माण्हू हुए तोखे त अॻिते आंदोसे, तोखे त अॻिते आंदोसे। न हुई औकात का तुंहिंजी असी साम्हूं ॿुधायूं था, सजण तूं बेवफा आहीं असी राती सुञाणियूं था। बुनियादी माण्हू तूं नाही, बुनियादी माण्हू तूं नाही, असी सभु कुझु ॼाणियूं था, सजण तूं बेवफा आहीं असी राती सुञाणियूं था, सजण तूं बेवफा आहीं असी राती सुञाणियूं था।